चेलार में आरो प्लांट जे मुलाजमन पारां पगारूं न मिलण खिलाफ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। चेलार में आरो प्लांट जे मुलाजमन 7 महीननि खां पगारूं न मिलण खिलाफ अब्दुल सत्तार बजीर, आतम मेंगवाड़, बाबू बजीर ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते मुलाजमन ताईंदे चयो त 7 महीननि खां पगारूं जारी न आहिनि कयूं वयूं, जंहिं करे बचा बुखुनि में पाह थी विया आहिनि। 7 महीननि खां असांखे पगारूं कोन मिलियूं आहिनि। असांजा बचा जेको बुखूं काटण ते फाका कची वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। असां जॾहिं पाक हुसेर सां पुछूं था त उहे असांखे चवंदा वञी पगारूं पब्लिक हेल्थ वारा ॾींदा। जॾहिं असां पब्लिक हेल्थ वारनि खां मौक़ो वठूं था त उहे असांखे चवंदा त वञो DCO वटि या पाक हुसेर वारनि। इन हिसाब सां असांजी भलारो महीनो रमज़ान हली रहियो आहे। इन में असां ॾाढा मजबूर आहियूं, परेशान आहियूं। 24 कलाक ड्यूटी करे आवाम खे पाणी फिराम करे उनजे बावजूदि असांखे पंहिंजो हक़ जेको नथो मिले। असांजी ख़ुसूसन CM सिंध, वज़ीर आला सिंध, चीफ सेक्रेटरी खे गुज़ारिश आहे त असांजो मसइलो फौरी हल करे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। 7 महीना ताईं असांखे पगार कोन मिलियो। हिन सां असीं अपील था करूं चूंडियल नुमाइंदनि खे, CM साहब खे, मुराद अली शाह खे। असांजी अपील आहे त असांजा ऑपरेटर पूरी चेलार जा, टाउन जा, पूरे थरपरकर जा ऑपरेटर अर्ज़ करियूं था त असांखे पगार ॾिना वञनि। एहतिजाज कंदड़नि सिंध जे वॾे वज़ीर, PP चेयरमैन ऐं चूंडियल नुमाइंदनि खे अपील कई त पगारूं जारी कराए फाका कशी खां बचायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।